आहिंद बालण बालनी माएनी में किन्नू आखा दर्द विछोड़दा हालनी माए हकीमा केर आयो पाण हजाणा किथे वेठा आहियो वशको हजाणो छा मसलो आहे तोसां मुंहिंजो घर आहे न जी जी मुंहिंजा पुट आहिनि 4 जी जी इहे जेके वॾा पुट आहिनि न तुंहिंजो मुड़ुसु हयाती आहे न मरी वियो मुड़ुस जो नालो छा हो मिठू मिठू हा हजाणो हजाणो अच्छा पोइ छा थियो उन जी मिल्कियत जेका आहे भाउ वटि आहे कंहिंजी असां मिल्कियत अमां कंहिंजी मिल्कियत आहे मिठू जी घणी आहे 4 एकड़ बनी आहे हा या घर आहिनि घर आहिनि हा उहे घर तव्हांजे मुड़ुसु ठाराया हुआ हा अच्छा पोइ छा आहे उन्हनि ते पोइ नथा ॾियनि हिन खे बि कढी छॾियूं केरु केरु नथो ॾे भाउ भाउ कहिड़ा कहिड़ा आहिनि ॾेर ऐं भाउ तव्हांजा पुट आहिनि जेके? हा हा कहिड़ा कहिड़ा आहिनि नाला छा आहिनि बबू ऐं दोस्तली जी हाजी मनु सभु चए थो मुंहिंजी आहे अच्छा, मिल्कियत केरु 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 आहिनि नाला वरी ॿुधाइजो दोस्तली जी ऐं पप्पू शेर महमद अच्छा दोस्त अली शेर मोहम्मद उर्फ शेर मोहम्मद हा उहे तुंहिंजा छा था थियनि पुट आहिनि मुंहिंजा तुंहिंजा पुट आहिनि हा अच्छा ॿियो केरु आहे गॾु हाजी मोहम्मद रहीम मुंहिंजो ॾेर आहे चए थो हिननि जो कुझु कोन्हे तुंहिंजो बि कुझु कोन्हे अच्छा उन हा मुड़ुस जी ज़मीन मां मुड़ुस जी ज़मीन घर तुंहिंजो कोन्हे अच्छा घर बि तव्हां खां फुरे वरितो हा हा कीअं फुरियो आहे घर ऐं मुंहिंजो ॾेर तव्हांजे ॾेर जो नालो छा आहे हाजी मोहम्मद रहीम अच्छा हा तुंहिंजा 2 पुट उन सां गॾु आहिनि हा कहिड़ा कहिड़ा गॾु आहिनि पुट पुट हिकिड़ो दोस्तली हा ॿियो शेर मोहम्मद पप्पू हा हा अच्छा उन्हनि सां गॾु आहिनि हा हींअर तोसां गॾु कहिड़ा पुट आहिनि ॿ ही ॿई आहिनि कहिड़ा नाला छा आहिनि रफ़ीक ऐं रजब इहे नंढा आहिनि हा अच्छा इहे तोसां गॾु आहिनि हा अच्छा पोइ छा थियो हाणे हक़ीक़त ॿुधाए छा थियो बसि घटि ई नथो मटण ॾे ही पाणी हारनि था ही चवनि था न हारियो हिते हू चवनि था पंहिंजी घटी वञी करे उहो घर पोइ मुंहिंजो थलो पोइ मुंहिंजो मुंहिंजे मुड़ुस जो ठहियलु बनी वञी पोइ मुंहिंजे मुड़ुस जी ऐं हुनजी गॾु आहे खांतो गॾु आहे त हाणे हू वारस आहे असीं चोर आहियूं खातो कंहिंजो गॾु आहे तुंहिंजो मुड़ुस खत मुंहिंजो मुड़ुस जो ऐं हुनजो नालो आहे न बनी में भाइरनि जो बनी तुंहिंजे मुड़ुस जे नाले ते आहे न हू बि आहे हुनजा खातो गॾियल आहे न भाइरनि जो जेको ॾेर आहे मुंहिंजो उन जो अच्छा उहो जेको ॾेर आहे उहो मिठू जो भाउ आहे हा हा तव्हांजे मुड़ुस जो भाउ आहे हा हा छा नालो आहे हाजी मोहम्मद रहीम हा अच्छा ॿिन्ही भाइरनि जा 4 एकड़ गॾु आहिनि हा 4 एकड़ तुंहिंजे मुड़ुस जा आहिनि या मोहम्मद रहीम जो हिसो आहे हुन में उही त हिसा आहे हूंदा उनका हिस्सा है हा कैच वही 4 एकड़ हा हा मोहम्मद रहीम का हिस्सा है घेरा मां ॾूंहं गॾु आहिनि ए पीछे मर गया पीछे इन्हा को छोड़ इन्हा को कढियूं अमां किथां इवें तो कोनी तेरा मुड़ुस ज़मीन वेच गया होवे न न वेची बि अॻे 9 एकड़ बि वेची मॾे मुड़ुस कान्हे वेची हाजी 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 मोहम्मद रहीम अच्छा तो जेका 9 एकड़ वेचस उही च भी तेरे मुड़ुस दा हिस्सा आ हुनजा हिस्सा हा पर आप कोन ॿुधा असां क्या आखूं अच्छा पर खाधी ती हुण क्या मसला है हुण जेको तुसा हुण इहा चौकड़ी आहे उही जो असां उहा अपना जेको हिस्सा थी वे न उहो मॼां पुटां को ॾेवनि भई को बि ॾेवे ॾेस थन किवें कनि ना एमले कोनी देंदे जवाब दी थी न न असां को ॾिता ई कोन्हे ने क्या देन तो साडी है ही कान्हे मिल्कियत घर घर ई तो सारा कोन्हे घर ठहियल केंदा है घर मुंहिंजे मुड़ुस दा ठहियल ॿिया मुंहिंजे पुट कमा अपने महिनत नाल ठवाए उही चूईअ को कढियूं ने और तेरे पुट्टे वडे हा हा वॾे पुट ऐं ॾेर आखे इहो मॾ अध पासा सॼा प्लाट ई मॾ अच्छा हा तंहिंखे को दाह वग़ैरह ॾिठी
तव्हां तुम सॼे ॻोठ को मां कंहिंखू ॾियां तव्हां बा मुंहिंजी दाद कोई करे तो फैसला वगैरह किता? फैसला तो मुझे नहीं खरीदे घसी नहीं देंदे। अच्छा हाँ क्या दिन मरण होंदे धमकियां देंदे मारण यहीं तू कावड़े यहीं तू जो ओ ना आवे असांजे घर जेको जे नाल गॾियन वञ वो असांजी घटी ते ना आवे उंदे करे। रफ़ीक मोहम्मद रफ़ी जी की पुट आई मिठू खान जो मिठू जो जी जी आ जानो जी जी छा मसलो छा है अम्मा ये दाहिर छा मसलो है तो बाबा ही मां असां सां गॾु आहे असां जेके नंढा आहियूं उन्हनि सां गॾु आहे तव्हां नंढा कहिड़ा कहिड़ा रजब अली ऐं मोहम्मद रफ़ीक तव्हांजो नालो मोहम्मद रफ़ी जी जी अच्छा छा मसलो आहे मसइलो इहो आहे त न को असांखे बाबे जी मिल्कियत मां ॾियनि था हिसो घणी आहे मिल्कियत बाबा जी 4 एकड़ ॿनी आहे ऐं ॿियो घर आहे जेको जेको किथे किथे आहे 2 एकड़ छछ में आहे 2 एकड़ चंबड़ में आहे अच्छा जी अच्छा उहा बनी उन में तव्हां 4 भाउ आहियो जंहिंमें हिसो आहे तव्हांजो जी जी उहे छा था चवनि वॾा भाउ बाबा असांखे धमकियूं था ॾियनि तव्हांजी आहे कान न को घर में हिसो आहे न को त ॿनी में हिसो आहे केरु केरु धमकियूं था ॾियनि शेर मोहम्मद उर्फ पप्पू ऐं दोस्त अली ऐं ॿियो चाचो आहे असांजो हाजी मोहम्मद रहीम अच्छा जी जी हू तव्हांखे हिसो कोन था ॾियनि न अच्छा जी। छा था चवनि चवनि था असां कोन ॾींदासीं तव्हांजी आहे कान ॿियो ॿियो घर आहे बाबा जो ठहियलु हा उन मां मुंहिंजी माउ खे कढी छॾियो अथनि वरी असां सां गॾु आहे जेको मूं घर ठाराहियो आहे पंहिंजी मज़ूरी हकीलाल जी करे पीढ़ियुनि में हा उहो ई मूंखां खसे वरितो अथनि मुंहिंजो सामान उॾई पियो आहे उहो नथा खणणु ॾियनि हाजी मोहम्मद रहीम उर्फ पप्पू उर्फ शेर मोहम्मद ऐं दोस्त अली धमकियूं था ॾियनि कोन खणणु ॾींदासीं मारींदासीं तव्हांखे न अम्मा खे कुझु कोन मिलियो आहे अम्मा खे कुझु ई कोन मिलियो आहे मुड़ुस जे हिसे मां न किथे तव्हांजो वालिद साहब को बनी खपाए तो कोन वियो आहे न न बनी खपाई कान आहे बाबो पढ़ी लिखो हो अच्छा जी हू जीअं वेठो हूंदो बाबा ही बनी खपायां थो बाबा वञी खपा हाणे भाउ हुआ ॿ अच्छा धमकियूं था ॾियनि हाणे हू गुज़ारे वियो उनखे तक़रीबन 15-16 साल थिया आहिनि उन जे करे हाणे असांखे हू धमकियूं थो ॾिए तव्हांजे पीउ जी मिल्कत ई कान्हे न को घर में हिसो आहे तव्हां निकिरो ॿाहिरि घर मां कढी छॾियो जी जी छा घर मां कढी छॾियो अथनि कंहिंखे कढियो आहे बाबा पप्पू उर्फ शेर मोहम्मद दोस्त अली ऐं हाजी मोहम्मद रहीम उहो बाबा जो ठहियल घर हो जी जी जेको बाबा जो ठहियलु हो उनखे अम्मा खे ई कढी छॾियो अथनि वरी मूं ठाराहियो पंहिंजी हकीलाल जी मज़ूरी करे उन मां मूंखे कढी छॾियो अथनि अच्छा जी को फैसलो वग़ैरह फ़ैसिलो बाबा ॻोठ वारा असां वठी आयासीं बाबा हली असांजो फ़ैसिलो करियो हा उहे आया असांखे प्लाट विराए ॾिनऊं जेको मुंहिंजो घर हो हा उहो उन्हनि जे पासे आयो सही बाबा मूंखे चयूं तूं सामान कढ सही मूं सामान कढियो ऐं वियसि पे अम्मा चयो बाबा तूं भाउ वटि वेह इन ॻाल्हि खे ॾिसूं था वरी जेका मूंखे खॾ हिकिड़ी मिली आहे उन में मूंखे हक़ु कोन्हे का बंजू लारायां या मिटी लारायां को घर ठारायां बचनि जो सुखु करियां उन में मूंखे माना तमाई कान्हे चवनि था हितां निकिरो अच्छा जी दर्द विछोड़ी हा छा था चवनि बाबा हू धमकियूं था ॾियनि बाबा तव्हां असां खां ई घर जा ई ॿनी जो हिसो वठणु ईंदा असां धमकियूं ॾेई तव्हांखे माराईंदासीं या तव्हांखे ॿधाए छॾींदासीं हाणे असां ग़रीब मज़ूरी जी करियूं या इन्हनि थाणनि जा चकर कटियूं ग़रीब माण्हू केॾां वञूं असां मौत मार धमकियूं था ॾियनि उन्हनि सां गॾु केरु केरु बाबा हिकिड़ो मोहम्मद उस्मान ॿियो हलीम रज़ा जी जी जंहिंसां इहो गॾिया आहिनि वञी जी जी हाणे असांखे महिरबानी करे पंहिंजो जेको असांखे हिसो फ़ैसिलो कयो आहे बिरादर वारनि उहो मुंहिंजो सामान आहे घर आहे मूंखे वापसि ॾियारियो वञे ऐं अम्मा जो सामान उॾी पियो आहे अम्मा जी हिफ़ाज़त कई वञे बाबा DSP चंबड़ ESP एस जो टंडोलयार इन्हनि खे हथ ॿधी अर्ज़ु थो करियां त असांजी हिफ़ाज़त कई वञे महिरबानी करे चवनि था मारींदासीं असीं ग़रीब माण्हू केॾां वञूं जीअं मां
मुंहिंजा पुटां को ऐं मैकूं वो कतर कर छोड़े सन असां को अपना जानी हिफाजत ॾेवो असां को